कंहिंखे था चओ भूत कंहिंखे था चओ अंकल जिन तव्हांखे थो चए भूत मूंखे थो चवे न ॾाकण में रोलो आहे मुंहिंजो मतिलबु आहे त ॾाकण में जिन आहिनि सेठ साहब अंदर नंढड़ा पितकड़ा जिन आहिनि सेठ साहब ये जिनड़ा न आहिनि ये डेंडड़ा आहिनि डेंडड़ा हाणे हलो त हलूं पंप जी दावत ते पंप जी दावत ते हा हलो भले हलो ख़बर ई नाहे अलाही ॻोठ आहे अलाही सॼी सिंध जो हिकिड़ो नंढड़ो मॉडल न लाइट न तालीम न स्कूल मथां वरी धारियुनि जी आबादकारी वञे पई वधंदी इहो धन ॻोल्हाए छा थो करे वरी केरु आयो आहे को हिकिड़ो आयो हुजे त तोखे ॿुधायां न हरी पंप ऐं बोना ढोलू भोलू गोलो ऐं हाणे वरी हिकिड़ी ॿी नई सुखड़ी आई आहे साईं नहीं सुखड़ी इहा वरी केरु आहे सोढी पहलवान चवे थी मूंसां कुश्ती विढ़ो कुश्ती इहा वरी केरु आहे सोढी सुघड़ जी भेण आहे मता केरु हिन सां कुश्ती विड़ियो आई उहा तोखे मारे न मारे पर मां तोखे उफट मारे छॾींदसि मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त फरीअ जी भेण कॾहिं ॼाई कॾहिं वॾी थी ऐं ओचितो मरी बि वई अबे हिला दिया यार अब मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मुंहिंजी शादी कॾहिं थी ऐं छो थी बि घणी सही पर के स्मार्ट छोकिरी सां थिया हिन पहलवान सां मां ज़िंदगी कीअं गुज़ारींदुसि इहा त मूंखे दड़का ॾेई ज़ख़्मी करे छॾींदी यार हा भाऊ चवनि था त तो वारी माई कुश्तीअ जी वॾी माहिर आहे अलाए केतिरा बा मुक़ाबिला खटिया अथई मां चाहियां थो त मुंहिंजी ज़ाल सां मुंहिंजो हिकिड़ो मुक़ाबिलो थी वञे जेकॾहिं इहो मुक़ाबिलो असां टिकेट ते करायो न त पोइ असां त करोड़पति थी वेंदासीं हा त पोइ ठीकु आहे सेठ धनु ॿ ॾींहं था मोटी अचे त वेही कयूं था सलाह टोनी भाई तूं ऐलान कराए छॾी सेठ साहब खे पाणे ई ख़बर पइजी वेंदी अलाह हिते ऐलान कीअं थींदो हिते न को टीवी आहे न को अख़बार आहे न को रेडियो आहे न को इंटरनेट आहे कीअं थींदो ऐलान मस्जिद जे लाउड में ऐलान थींदो आहे असांजे ॻोठ में बि मस्जिद आहे हा त पोइ ठीकु आहे ऐलान कराए छॾ गुलू पर पहिरियां सुघड़ जी भेण खां त पुछा कयूं न उहा बि राज़ी आहे कि न हिला दिया त पोइ ठीकु आहे हल सोटी खां न पुछे तूं सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।